मशरूल करीम जी हम्दो सना हुजूर आका नामदार नबीयन जे सरदार रसूलन जे महदार तख्तो ताजे ख़त्म नबूवत जे हक़दार व ताजदार यतीमन जे यार अड़िन जे आदार गरीबन जे गमखार मिस्कीनन जे मददगार हज़रत मोहम्मद मिठे मुख्तार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत अक़दस में दुरूद व सलाम जो नजरानो अर्ज़ करण खां बाद अजोकी ही भलारी महफ़िल सालाना गोठ मोहम्मद शरीफ खोसे जे अंदर इनेकाद पज़ीर है। असां मुझो प्रोग्राम हो चील बनते ठयो ये प्रोग्राम तो हितां अचबो हज़रत क़िबला मुफ्ती नूर नबी साहब जी ज़ियारत करे उन खां पोइ रवानो थिबो। साईं नासाज़ीअ तबाह जे करे न आया हर दिल अज़ीज़ नाज़िश अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना बिरादरम मुफ्ती मोहम्मद एजाज साहब ख़तीब जामा मस्जिद झुडो उन्हनि तव्हां सां मुफ़स्सल ख़िताब फरमायो है। इन लाइ मूंखे नाहे सॾायो वियो त का कमी रहिजी वई सा कमीअ जी आउं पूरी करियां। बस ईअं सम्झो त असीं त आहियूं महबूब जा मंगण हार। उन में लिस्ट में सनाखाननि में नालो दर्ज कराइण जे लाइ हिकु ॿ ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कबियूं। मथां टाइम बि हाणे काफ़ी थी चुको आहे। स्टेज आलिमनि सां सालिहनि सां महबूब जे सनाखाननि सां बिलख़ुसूस हिते हिन इलाक़े जी मारूफ़ शख्सियत जंहिंजी हिते दीनी ख़िदमातनि हज़रत अल्लामा मौलाना क़ारी ग़ुलाम नाज़िक साहब ओवैसी ऐं ॿिया अहबाब हिते कसीर तादाद में वेठा आहिनि। अल्लाह ताला असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। मुंहिंजा अज़ीज़ हिन दौर जे अंदर तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जी ताईद कंदव त जेतिरियूं गुस्ताखियूं ऐं बेअदबियूं यहूदियुनि जे तरफ़ां नसारनि जे तरफ़ां काफ़रनि जे तरफ़ां ऐं ॿियो काफ़रनि जो उहो औलाद जेको असांजे घर में ॼाओ आहे पिण सॼो नालो मुसलमान वारो संदुस नालो बि पिण मुसलमान वारो रखियो बांग बि कन में ॾेई पर ॿोली पंहिंजे बाबनि वारी था ॻाल्हाइनि जिन खे असां चवंदा आहियूं मुलहिद। छा चवंदा आहियूं? मुलहिद। इन्हनि जे तरफ़ां वक़्तन फ़वक़्तन पूरे पाकिस्तान में पर जॾहिं सर्वे कयो वियो त पूरे पाकिस्तान जे हिसाब सां 3 सूबा 4 सूबा हिकिड़े पासे सिंध हिकिड़े पासे इन्ही नहूसत छो त हिते इहो लूसी लॾो जाम आहे। ॻाल्हि सम्झो था हलनि ऐं मूंखे शौक़ु न आहे इहो लफ़्ज़ चवण जो पर चूंकि उन्हनि ते नालो बांग ॾेई इहो रखियो वियो आहे हाणे उहो जॾहिं माण्हू वठे थो तॾहिं ॻाल्हि सम्झ में अचे थी। वक़्तन फ़वक़्तन अल्लाह जे शान में इस्लाम जे हक़ में नबीयन सगोरन जे हक़ में हत्ता के इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे लाइ असहाबन सगोरन जे लाइ अज़वाज मुतहरात जे लाइ अहल बैत जे लाइ उहे अहिड़ा नाज़िबा अल्फाज़ ऐं गुस्ताखियूं जेके तमामु तक़रीबन बाशऊर आहियो अवां जे मोबाइलनि ते उहे हलनि थियूं। वक़्त जी ज़रूरत आहे। इहो हिकिड़ो क़ाइदो आहे सलफन खलफन अहले इस्लाम जे नज़दीक त जॾहिं मुखालिफत वधे त उन जे ताईद खे बि वधाइजे।
गल समझो था साईं वेठा आहिनि साईं ॿुधाईंदा हज़रत मौला मुर्तज़ा शेर ख़ुदा जे शान में घणियूं हदीसूं आयूं आहिनि छो आयूं आहिनि इन करे आयूं आहिनि जो ख़ारजिन हज़रत अली जी मुखालिफ़त कई गल समझो था हाणे असां सहाबा में भी बिलखुसूस हजरत मुआविया रज़ी अल्लाह अन्हु जो जिक्र अज़वाज मुतहरात बिलखुसूस हजरत सैयदा अम्मा आयशा जो जिक्र वधीक इन ला कंदा आहियूं त असां सुन्निन में भी फोटो स्टेट सुन्नी अची विया यानी कि सुन्नी तो न तो चई सके सदाइन सुन्नी था पर अंदर में उन्हनि जे बुग़्ज़ आहे बाज़ सहाबा जे ला इन करे असां उन ज़िक्र के जोर ॾींदा आहियूं हिंदुस्तान में गऊं जी कंदा आहिनि पूॼा साईं तमाम डाला केड़ो बटणो कोड हूंदो न कोड अदा ते वाईफाई आहे जे कोड केड़ो आहे अबा ढगी जी कंदा आहिनि ॻाल्हायो पूजा कंदा हिंदू मज़हब जे अंदर उनखे गाय माता चवंदा आहिनि उन जी पूजा कंदा आहिनि यो मोदी जो कोन उथी उथी सुबह जो मुंह धोंदो आहे ढगी जे मुट सां नाश्ते में खाईंदो आहे ढगी जो छेणो छो तो हुननि वटि इहा इज़त वारी शइ आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हिंदुस्तान जे अंदर 11वीं सदी हिजरिया हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फिसानी हजरत सैयदना व मुर्शिदना इमाम अहमद सरहंदी फारूकी रज़ी अल्लाह तआला अन्हु फतवा ॾिनी कहिड़ी फतवा त ढगी जी कुर्बानी वाजिब आहे हे आलम ठान अल्लाह ताला जिन जानवरन जा जिक्र कुरान करीम जे अंदर कयान 8 उन में जिन्सूं 4 यानी मुकम्मल जिन्सूं वरी उनके जो नर मादी कबो त 8 बनजी वेंदियूं पर उन में कंहिंजे लाइ बि ईअं न आहे त वाजिब आहे हरू भरू जो उठ वाजिब आहे या हरू भरू जो बकरी वाजिब आहे या हरू भरू जो ढगी वाजिब आहे या हरू भरू जो पाडो वाजिब आहे ईअं किथे बि कोन्हे कुर्बानी वाजिब आहे पोइ जंहिं बि हलाल जानवर जी जेको पालतू आहे ऐं जेको बहीमतुल अनआम जे ज़ुमरे में अचे थो उन जी कुर्बानी करियो पर हज़रत इमाम रब्बानी फरमायो हिंदुस्तान में वाजिब आहे इन करे जो ढगी जी पूजा कंदा आहिनि इबादत कंदा आहिनि ऐं तव्हां वरी ख़ासि करे ढगी कुर्बान करे साबित करियो त जी पूजा था करियो उनखे असी खाई वियासीं मुझी गाल समझो था अञा हिकिड़ो मिसाल ॾेई पोइ अचां थो पंहिंजी ॻाल्हि ते इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उन्हनि खां पुछियो वियो त अहले सुन्नत जो निशानियूं छा आहिनि अहले सुन्नत जूं निशानियूं छा आहिनि पान फरमाइन था पहरी निशानी आले सुन्नत जी त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सजी उम्मत में नबी पाक जे सभनी सहाबन में अफजल हजरत अबू बकर सिद्दीक उन खां पोइ उमर फारूक के करे जाने साईं के विहार में न करे आऊं तां जे पारे जो आहियां चवंदा न घर जो पीर चुल जो अला गाल पकी करे या गाल कची करे साईं के मुझे साईं थोड़ी देर वे तो सही कोन लगे के जो शान सोहेणो सिद्दीक पेरो यार मुस्तफा जो अवल कयो जहिया इकरार मुस्तफा जो सोहेणो सिद्दीक पेरो यार मुस्तफा जो जह गार में दिनो हो सिद्दीक सिर नबीयते सागार दी चवे पई वाह यार मुस्तफा जो सोहेणो सिद्दीक पेरो यार बे नंबर पे हजरत उमर बे नंबर ते
वणियो जन्नत संदोरो सन दियो फारूक आज़म नबी जे चैन यारन मां दियो फारूक। पाण फरमायो तेरे नंबर ते अबू बकर सिद्दीक के अफजल जाने, बे नंबर ते हजरत उमर को हजरत उस्मान को मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा। या तरतीब है जेका पाण फरमायो पेरी पेरी निशानियां तफजील शेखैन बिनी यारन के भलो समझन फजीलत वारो अफजलियत वारो। उन खां पोइ ॿियो हुक्म हजरत उस्मान साईं ऐं हजरत मौला अली शेर खुदा ये महबूब जा दामाद आहिनि। हुब्बुल खतनैन इन्हनि सां मोहब्बत करण ऐं टी निशानियां मोज़न ते मसह करण के जायज़ समझण। मोज़े ते मसह जो मसलो ईमानियात मां कोन्हे, अक़ाइद मां कोन्हे, इल्म कलाम जो मसालो कोन्हे, खालिसतन फिक़ी मसलो आ, फुरूई मसलो आ। पर चूंकि उन वक्त अहले सुन्नत जा जेके अक़ाइद जा मुखालिफ हूंदा हा उहे इन जा मुक़ाइल कोन हूंदा हा। इन करे निमाज़ हर माण्हू पढ़ंदो हो, वुज़ू हर माण्हू कंदो हो, त हर माण्हू खे ज़हन में विहारण जे लाइ इमाम आज़म साईं फरमायो मोज़न ते मसह के जायज़ समझंदड़ हुजे। इहे अहले सुन्नत जो टे निशानियूं आहिनि। हर दौर के हिसाब से मुझा अजीज मो अर्ज इहो पे कयो, कायदो तव्हां के ज़हन में पे विहारियो त जे जे शय जा दुश्मन पैदा थींदा उनके जवाब ॾियण लाइ उन शय के उथारियो वेंदो। ॻाल्हि समझ में अची वई? हिन वक्त ज़रूरत आ त जे महबूब करीम जा गुस्ताख पैदा थियन पिया ऐं कुफ्र चाहे थो, आलम कुफ्र चाहे थो तो मुसलमानन जे नबी जे शान में गुस्ताखियूं करायूं वञन त ही असांजा मीलाद, असांजी उरेलियूं, असांजा जुलूस उन्हनि जे मोह ते मोचड़ो आ। ऐं अल्लाह ताला हर साल वरी इन्हनि में वाधारो आणे थो। छो त अल हक़ यालू वला योला अलैह, हक़ हमेशा गालिब रहंदो, मग़लूब कोन थींदो। वरफ़अना लक ज़िक्रका, ऐं महबूब असां तव्हां जे लाइ तव्हां जे ख़ातिर तव्हां जे शान खे बुलंद कयो। मुंहिंजा अज़ीज़ ॿिया दलील दलाइल क़ुरान हदीस अल्हम्दुलिल्लाह भरिया पिया आहिनि मीलाद जे सबूत में ऐं उन जे ताईद में। ओॾां कोन था वञूं, पर जेकॾहिं आम हिकिड़ी मोटी ॻाल्हि तव्हां जे ज़हन में विहारीसीं उहा इहा आहे त हिन वक़्तु ज़रूरत आहे, हिन वक़्तु ऐं जेको चए न असीं दिल में ख़ुशि था थियूं, मुंहिंजो दिल में जेकॾहिं तूं क़बूल करे हा त माई कोन मिले हा। हाँ या न? वो मौलवी चवंदो बाबा एतिरे आवाज़ सां चओ जो मजलिस वारा त ॿुधनि भला कढनि। हाणे दिल में जेको ख़ुशी, दिल में ख़ुशी जहिड़ी शइ दिल में समाइबी। अच्छा लुंडियूं अची वेंदियूं ख़ुशी कान ईंदी, बुग़्ज़ अची वेंदो ख़ुशी उहो बि कंहिं न कंहिं अमल सां ज़ाहिर थी वेंदो आहे, अंदर जो जेको बुग़्ज़ हूंदो आहे, पर ख़ुशी लिकाइण जी शइ कान्हे का। अल्लाह ताला फरमातो महबूब तव्हां फरमायो जॾहिं अल्लाह जो फज़ल ऐं रहमत तव्हांखे मिले त हिननि खे घुर्जे त उन ते ख़ुशियूं मल्हाइनि। हाणे उहा दिल वारियूं जेके ख़ुशियूं आहिनि न, अंदर में असीं ख़ुशि आहियूं, उहा अंदर वारी ख़ुशी अल्लाह खे कान थी वणे, बल्कि अल्लाह फरमातो अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस, जेका नेमत रब तुंहिंजे मथां करे उन नेमत खे आम कर, उनखे बयान कर, उनजो चर्चो कर, उनखे मशहूर कर त अल्लाह ताला मूं ते ही महिरबानी फरमाई आहे। हाणे वक़्तु इहो आहे त दिल में ख़ुशि थियण जो वक़्तु न आहे। हाणे जंहिं वटि जेतिरी तौफ़ीक़ आहे नारो हणी निर्वार थिए मुस्तफ़ा जी आमद। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां न महबूब जो मीलाद छॾियो आहे न इंशाअल्लाह महबूब जो मीलाद।
ये आखिरी मिलाद ते बशीर तव्हांजी खिदमत में अर्ज करे मोकलता वठूं। छॾे ॾींदासी हर महफ़िल मगर मिलाद की छॾबो करे मिलाद मदनीअ जो वञी जन्नत में घर अदबो जेको महबूब जी आमद ते महफिल के सजाए थो उहो महशर में मुरसल जे गुलामन सां वञी गॾबो छॾे ॾींदासी हर महफिल मगर मिलाद की छॾबो आहे सुन्नत सहाबा जी करण ही उर्स आका जो रखियो कादिर अचे जारी जैसी दुनिया मजा लॾबो छॾे ॾींदासी हर महफिल मगर मिलाद की छॾबो।